पाकिस्तान पीपल्स पार्टी जियालनि जी पार्टी आहे। इन ते कब्ज़ा माफ़िया ऐं ठेकेदारनि खे कब्ज़ो करण न ॾींदासीं। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार बाग़ी पीपल्स यूथ विंग सिंध जे अॻवान नाइक बरोई एहतजाज कंदे कयो। हिन वधीक चयो त पार्टी में उहिदा पैसे वारनि खे ॾिना वञनि था, मुख़लिस ऐं सचे जियालनि खे नज़रअंदाज कयो पियो वञे। इन लाइ मां अॼु हिते साथियुनि समेत अची एहतजाज करियां थो इन अमल ख़िलाफ़ ऐं इहो मुतालबो कयां थो त पार्टी जे नाअहल जावेद नायाब लगारी खे फौरी तौर बरतरफ़ कयो वञे। अहिड़े नाअहल ऐं करप्ट माण्हुनि करे पार्टी जो नालो बदनाम थिए थो। असां बिलावल भुट्टो खे इहा अपील कयूं था त जावेद नायाब लगारी समेत पार्टी में नाअहल ऐं करप्ट माण्हुनि खे नेकाली ॾियारे पार्टी खे बदनामी खां बचायो वञे ऐं पीपी जे असली जफ़ाकश जियालनि खे मान ऐं मर्तबो ॾेई पार्टी जी साख खे बहितर कयो वञे। जेके कारकुन जेके मेहनती है जावेद लगारी पांजे मनपसंद माण्हुनि खे कयो आहे कि हिन शइ ते नोटिस रखियो वञे। शुक्रिया। ही हुई हिन वक्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉग इन थियो ऐं अपडेट रहो।